सय्यदी या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या सय्यदी या रहमतल लिल आलमीन। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व युतिमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सद्दक़ व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना शफीइना करीमिना नबिय्यिना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अजमईन। निगाहे मुर्शिद हुसैन में ये तासीर देखी, निगाहे मुर्शिद हुसैन में ये तासीर देखी, बदलती लाखों करोड़ों की तकदीर देखी। अल्हम्दुलिल्लाह ही सुनो प्रोग्राम अज़मत मुस्तफ़ा व शान अहल बैत अज बलोचिस्तान जी सरजमीन ते जहमें अनकरीब मुझे महबूब मुरब्बी महबूब मुर्शिदन करीमन जा लख्ते जिगर नूरे नजर आरिफ बिल्लाह आमिल शरीयत आरिफ हकीकत मजहर जमाल मुर्शिद हुसैन हजरत अल्लामा व मौलाना किबला साईं साहिबजादा साईं सैयद सनाउल्लाह शाह अता अल्लाहु उमरुहु अनकरीब जलवे अफरोज थींदा। इंशाअल्लाह ताला अखियूं भी ठरंदियूं तो दिल भी ठरी पवंदी। मुझा प्यारा अज़ीज़ दोस्तों, सुहिणी महफ़िल ऐं तव्हां असांजा भाग भला आहिनि जो हिन महफ़िल जी सिदारत रसूलुल्लाह जा बचड़ा करे रहिया आहिनि। ही महीनो रजब शरीफ जो हली रहियो आहे। मां तव्हांखे हिन महीने जी निस्बत सां छो जो हे ॾिहाड़ा जेके हलनि था, ही ॾिहाड़ा मौलाए कायनात शाह मर्दा, हथ मथे करे जो सुभान अल्लाह, शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार ला फताह इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार। ही दिहाड़ा मौलाए कायनात हजरत अलीउल मुर्तजा करमल्लाहु वजहुल करीम जी विलादत बासादत दिया है। प्यारी जमात, अल्हम्दुलिल्लाह असा के नाज़ वात असा सुन्नी आहियूं। सब हथ मथे कयो, असा के नाज़ वात असा सुन्नी आहियूं, सुन्नी आहियूं। रसूलुल्लाह जा आशिक सुन्नी आहियूं, रसूलुल्लाह जे सहाबन जा आशिक सुन्नी आहियूं ऐं रसूलुल्लाह जे अहल बैतन जा हुबदार असां सुन्नी आहियूं। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असां के नाज़ आहे पंहिंजे मसलक हक़ अहले सुन्नत जे मथां। असां के नाज़ आहे त असां के इहो सुहिणो अक़ीदो सच्चो अक़ीदो हिन वक्त में जंहिं सेखारियो आहे उहो हिन वक्त जो गौस कंबर वारो सरदार आहे। कुछ मौला अली जो जिक्र कयूं, इएं न हैदरी जेके भी आयो हथ मथे करे मूंसां ॻाल्हायो त मां ॾिसां। सुभान अल्लाह, नारो लगी वञे, नारे हैदरी। अञा अञा वो आवाज ना है, हैदरन वारो आवाज अचणु खपे। नारे हैदरी, नारे हैदरी। छोजो 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 हैदर सां असांजी मोहब्बत आहे ऐं इहा मोहब्बत ईमान जी निशानी आहे।
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अली उल मुर्तजा के पांजे सोने सोट के फरमायो पाण फरमायो त ए अली मां मुस्तफा तोखे बुधाया थो त मुनाफिको कदे भी तो अली सा मोहब्बत न रखंदो ए मोमिन तो अली सा कदी बुग़्ज़ न रखंदो जेको मोमिन हुंदो वो उठंदे वेहंदे तो अली जा नारा लगाईंदो छोजो मोमिन अली सा मोहब्बत कंदो अब दाड़ियों त तव्हां के असां के घणी थी नजर अचन न मानू हिन ही रूप में तव्हां के मिलंदा दाड़ी भी आ दस्तार भी आ अबू बकर सिद्दीक जो जने जिक्र थींदो ॾाढा खुश थींदा सुनो अबू बकर सिद्दीक भी असांजो महबूब जो यारा महबूब जो वफादारा जेको अज भी रोज़े रसूल में मुस्तफा सा गडवा ए महबूबन फरमायो तो अल्लाहुम्मा जअल अबा बकरिन मय फी दरजती यौमल क़ियामा या अल्लाह जिए अबू बकर इन दुनिया में मां मोहम्मद सा गडवा है अबू बकर मां मोहम्मद सा जन्नत में भी गड हुजे अल्हम्दुलिल्लाह सोने अबू बकर सिद्दीक जे शान ते असां भी खुश थींदा से हो भी खुश थींदा त अबू बकर जो शान हले थो वरी जणी मन उमर सोने जो शान हलंदो कंहिंजो शान सब नथा ॻाल्हायो सब नथा ॻाल्हायो कंहिंजो शान सोने उमर जो शान कंहिंजो शान सोने उमर जो शान अश-शैतान यफिरु मिन ज़िल्ल उमर महबूबन फरमायो तो उमर उहो आ उमर जे पाछे का भी शैतान भजंदो आ अल्हम्दुलिल्लाह सोने उमर जो शान हलंदो असां भी खुश थींदा से हो भी खुश थींदा वरी सोने उस्मान गनी जो जॾहिं महिल शान बयान थींदो असां भी खुश थींदा से हो भी खुश थींदा लिकुल्लि नबिय्यिन रफीकुन व रफीकुन फिल जन्नत उस्मान हुजूर फरमायो त रब करीम हर नबी के दोस्त ॾिनो आ जेको उन्हनि सां दुनिया में जन्नत में गॾु आ पाण फरमायो त मुंहिंजो दोस्त उस्मान आ जेको दुनिया में भी गॾु आ त जन्नत में भी गॾु इते हो भी खुश थींदा सुभान अल्लाह हजरत उस्मान सुने जो शान हले थो पर हाणे जणी महिल अली जो शान अचे जड़ी महिल मौला अली जो जिक्र थे जड़ी महिल मौला अली जो शान बयान थे पो ये जेके मुनाफिक हिन जिन जे सीनन में गैर आ पो उन्हनि जे दिलनि मां मुनाफिकत ज़ाहिर थे थी अबू बकर जे सिद्दा हजरत अबू बकर सिद्दीक जे जिक्र ते खुश सुने उमर फारूक जे जिक्र ते खुश सुने उस्मान गनी जे जिक्र ते खुश पर जॾहिं अली जो जिक्र थे ये महसूस थींदो त ॼण कहीं तो मुंह ते घुमायो हां सही मौला अली साईं जो जिक्र थे ऐं मुनाफिक बूथ इएं कंदो वा ॼण कहीं ताज़ो ताज़ो तो घुमाए करे मोकिलियो अथसि अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असा सच्चा सुन्नी आहियूं अबू बकर सिद्दीक जे शान से खुश थींदा आहियूं उमर साईं जे शान से खुश थींदा आहियूं उस्मान सोने जे शान से खुश थींदा आहियूं पर जॾहिं अली जो ज़िक्र थींदो आहे सुन्नीअ जी त रग रग ठरी पवंदी आहे छो न ठरे हुजूर फरमायो अली के हबीबुक हबीबी ऐ अली तुझो दोस्त मां मोहम्मद जो दोस्त आहे हुजूर हजरत अली के फरमायो ऐ अली अदुफुक अदुफी ऐ अली जेको तुझो दुश्मन ना वो मुझो दुश्मन ना अली को गैर ना है तवज्जो सां ॿुधो अली के हुजूर फरमायो तवज्जो सां ॿुधो मुझे दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो मन अहब्ब अलियन फकद अहब्बनी व मन अहब्बनी फकद अहब्ब अल्लाह जहे अली सा मोहब्बत कई ते मां मोहम्मद सा मोहब्बत कई जय अली सा मोहब्बत कई तय मां मोहम्मद सा मोहब्बत कई जय मां मोहम्मद सा मोहब्बत कई तय खुदा सा मोहब्बत कई अली को गैर ना है अली केरा जेके मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा वो आवाज न तो अचे हैदरन वारो आवाज खपे
सचन वारो आवाज खपे बई हथ मथे करे नारो हणो नारे हाज़री यो आवाज मुझा प्यारा अज़ीज़ दोस्तो हुजूर फरमायो अन मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा पाण फरमायो त मां इल्म जो शहर आहियां ऐं इन शहर जो दर्रु अली आहे मुझा प्यारा अज़ीज़ दोस्तो जेको चवे थो त मुस्तफा वच मां अली खां बगैर पहुंचा भले दुनिया जे दरन ते वञे मुस्तफा जे दर ते न पहुची सघंदो मुस्तफा जे दर ते उहो पहुचंदो जेको अली जे दर ते पहुचे मुझा प्यारा अज़ीज़ दोस्तो मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अनस बिन मालिक का रिवायत है सुभान अल्लाह चो तो बुधाए एतरी सुभान अल्लाह ते थोड़ा ही बुधाईंदो साईं जोर सां चो सुभान अल्लाह मां हिकु ॿियो लाऊ अबा तव्हां केतिरा आहियो तव्हांखे त मारणो खपे न पर मां तव्हांखे मारे थो वञा छो साईं मूंसां साथ ॾे थो नारे हैदरी आशिकन वारो आवाज़ नारे हैदरी नारे हैदरी हजरत अनस बिन मालिक फरमाइन था पाण फरमायूं त मां मुस्तफा सां गॾु आहियां महबूबन जी बारगाह में हिकिड़ो गुलाम गोश्त खणी आयो पखीअ जो काथा उन शिकार कयो पखीअ जे गोश्त खे भुनी ठाहे मुस्तफा जी बारगाह में खणी आयो या रसूल अल्लाह ही मुझो हदियो ही मुझो तोहफो कबूल कयो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन खां वो तोहफो वसूल कयो वो पखी भुगल साम्हूं पयो वा मुझे महबूब हजरत अनस बिन मालिक के फरमायो पाण फरमायूं त मां दुआ थो कयां मां दुआ थो कयां अल्लाह हाणे उन खे मोकिलींदो जेके मां पाण सां विहारे करे ताम कराईंदुसि जेको मां बाद में रब खे सभ खां वधीक प्यारो आहे जेको मूंखां बाद में अल्लाह खे प्यारो आहे न सही वो आवाज़ न आयो आशिकन वारो आवाज़ अचे ॿई हथ मथे हुजनि क़यामत जे ॾिहाड़े ही हथ गवाही ॾींदा क़यामत जे ॾिहाड़े ही हथ गवाही ॾींदा त असां ॿियनि जे लाइ न शान अलीअ जे लाइ बुलंद थियासीं सुभान अल्लाह हजरत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु के महबूबन फरमायो ए अनस मां दुआ थो घुरां अल्लाह उन खे मोकिलींदो जेको मां मुस्तफा खां बाद में रब के पूरी मखलूक में प्यारो आहे हजरत अनस के महबूबन फरमायो वञ वञी दरवाजे ते बीह तुझी ड्यूटी यह है तू वनी दरवाजे ते भी इंतजार कर हजरत अनस बिन मालिक फरमाइन था जड़ी मतलब महबूब मुखे ये इरशाद फरमायो पाण फरमायो तो मुखे दिल में ख्याल आयो अबा हिते तवा केतरन कौमुन जा बैठायो के खोसा बलोच के उमरानी बलोच काफी कौमू हिन हां हर के पांची कौम प्यारी है ना हाँ हर को पांची कौम सां ताल्लुक रखे तो प्यार रखे तो हजरत अनस बिन मालिक फरमाइन था जड़ी मतलब महबूबन इहा दुआ कई न त अल्लाह उन खे मोकिलींदो जेको रब खे मूंखां बाद में प्यारो आहे पाण फरमायूं त मुंहिंजी दिल जे अंदर ख्याल पैदा थियो अल्लाह उन खे मोकिले जेको मुंहिंजे कबीले जो हुजे छोको हर को पंहिंजे पंहिंजे कबीलन दे को मुंहिंजे खानदान जो माण्हू अचे जेको जंहिंजे मथां इहा महिरबानी थिए पाण फरमाईंदा त मां दिल जे दिल में इहो ख्याल कयो त को मुंहिंजे कबीले मां अचे को मुंहिंजे खानदान मां अचे जेके रब इहा सआदत ॾे हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु दर ते बीठा आहिनि कुझु वक़्तु गुज़रियो हीअं दर खड़कियो हजरत अनस बिन मालिक फरमाइन था त मां हीअं दर जी विथीअ खां मां चो त ॾिसां त आयो केरु आहे अॻ में दर नथो खोले पाण फरमाए थो हीअं दर जी विथीअ खां मां जो हीअं ॿाहिरि निहारियो छा ॾिसां थो दर जे ॿाहिरां हज़रत अली उल मुर्तज़ा बीठो
महबूबन खोरन फरमायो ए अनस दर रखे खोल। हजरत अनस बिन मालिक रदी अल्लाह तआला अन्हु जिए दर खोलियो हजरत अली उल मुर्तजा करमल्लाहु वजहुल करीम आया महबूबन हजरत अली के दिसी करे मुस्कुरायो पान फरमायो ए अली अच वेहु मूसा गर्जी करे ही ता मुखा। तो मुझे प्यारा आदि दोस्तों अली का मजाक गालना है, अली का मजाक गालना है। अली जेड़ी हस्ती का तू दुनिया में देखार द सही, अली जेड़ो बहादुर तो दुनिया में तू देखार द सही। जहीं जंग जो जिक्र बढ़ दे तो के जंगे बदर जो फातिह भी अली ने दरीदो, जंगे उहुद में रसूलुल्लाह की इबादत खाना यारो भी अली ने दरीदो, जंगे तबूक जो जंगे खंदक जो जेकरे तो के फातिह को नजरीदो तो वो हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा है। मावा के बुधाया कल सुभान अल्लाह जो आवाज बचे हाणे तवा जोश में भी आया हो। मां समझा दो तो हाणे तवा जो सीनन में अली जो जेको इश्क आ न हाय हाय अरे इश्क कहे पैदा कयो हिन सदी में असांजा सुन्निन जा भी दिमाग खराब थिया चे नारा हैदरी ने लगायो फिलानन के ताकत मिले थी पर मुझे हादी लजपाल कंबरवार साईं हर जगह दे बनी करे रसूल जी उम्मत के बुधायो समझायो कि सब सहाबा शान वाला है पर अली के जो रब मकाम अदा कयो है। अली जो जिक्र कसवतिया मां जी तवा के पेरियों चयो त अबू बकर सिद्दीक जे जिक्र ते तवा के खबर न पवंदी त मुनाफिक केरा मोमिन केरा। अच्छा हजरत उमर जे जिक्र ते तवा के खबर न पवंदी त मुनाफिक केरा मोमिन केरा। हजरत उस्मान जे जिक्र ते तवा के खबर न पवंदी मुनाफिक केरा मोमिन केरा पर हजरत अली जे जिक्र ते खबर पवंदी है त मोमिन ही ने ऐ मुनाफिक हुआ है। मुर्शिद हुसैन रबर हुसैन हक जो हुसैन राजा जो सुभान अल्लाह। जंगे तबूक जंगे खंदक का केड़ी जंग जंगे खंदक सब गर्जी करे चो जी तवा के याद हो जे दिमाग ते वधा केड़ी जंग बाबा जंगे खंदक सब नथा चो सब गालायो केड़ी जंग वरी मां मथे साल इंशाअल्लाह ताला हयाती रही त आयुस वरी पुछा कंदो मां त मां केड़ी जंग जो जिक्र कयो हो उन जे करे याद कयो बाबा केड़ी जंग जंगे खंदक। हाणे जंगे खंदक हे मदीने में लगी हजरत सलमान फारसी महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबन का मशवरो कयो ऐं कंहिं भी कम में मशवरे करण जो अल्लाह हुकुम दिनो आ ऐं मुझे महबूब पंहिंजे गुलामन सां मशवरा कया आहिनि। को भी कम कयो तव्हां दुनिया जो पंहिंजे वॾड़नि खे विहारियो पंहिंजे वालिद खे विहारियो पंहिंजे चाचनि खे विहारियो पंहिंजे ॾाहनि दोस्तनि खे विहारे करे उन्हनि खां पुछा कयो मशवरो वठो त बाबा हे मां कम कयां या न कयां। हाणे महबूब रहमतल लिल आलमीन खुदा जो रसूल मुझे महबूब सहाबन खे विहारियो पाण फरमायो त जंग कीअं विढ़ूं पो कहीं केड़ी तजवीज दिनी कहीं केड़ी तजवीज दिनी महबूब जी बारगाह में हजरत सलमान फारसी हजरत सलमान फारसी अर्ज कियो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का मां ही पंहिंजे इलाके में जंग जो मंजर ॾिठो आ खंदकूं खोटींदा आहिनि जीअं दुश्मन अचे खंदक क्रॉस न करे सघे उनखे टाइम लगे असांखे हमले करण जो वक्त मिले महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत सलमान फारसी जी जणी महिल तजवीज़ ॿुधी महबूबन पसंद कयो ऐं सहाबन खे हुकुम ॾिनो त खंदक खोटियो। हाणे या जंग सरबिया
जंगे खंदक केड़ी जंगे खंदक मक्के खां काफर आया मदीने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबन जे मथां हमले करण जे लाइ हाणे इन जंग जे अंदर हिकिड़ो अजब मंज़र थियो आहे तवज्जो सां ॿुधो उन वक़्त जो अरबन में जेको मशहूर पहलवान हो उन जो नालो हुयो अमर बिन अब्दे बुद छा अमर बिन अब्दे बुद अरबन जो मशहूर पहलवान हुन छा कयो जो खंदक क्रॉस करे आयो ॿिया पोइते रहिजी विया यो अमर बिन अब्दे बुद खंदक क्रॉस करे आयो जीअं ई खंदक क्रॉस करे आयो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ये परे खां मुखातिब थी करे चवे थो जेकॾहिं तुंहिंजे सहाबन में तुंहिंजे साथिन में के में जुर्रत आहे त मुझे हवाले कर मूडे मोकिल महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबन दे मुखातिब थी करे निहारे करे पाण फरमायूं आहे को जेको वनी अमर बिन अब्दे बुद खे जवाब दे इन जी बकवास के बंद करे मुझा प्यारा अज़ीज़ दोस्तों महबूबन ऐलान कयो हजरत अली उल मुर्तजा उठी बीठो अली उठी बीठो महबूबन ॾिठो त अली बीठो आहे महबूबन फरमायो अली वे महबूबन शाह फरमायो पाण फरमायूं त अली वेह महबूब वरी ऐलान कयो आहे को जेको इन बदबख्त जो सिर कलम करे अचे इनखे ख़ामोश कराए महबूबन ॿियो दफ़ो ऐलान कयो वरी अली उठी बीठो मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी अली के विहारियो मुझे महबूब टियों दफ़ो ऐलान कयो आहे को जेको इन बदबख्त जे सर के कलम करे अचे वरी मुस्तफा जे साम्हूं अली उठी बीठो आहे जॾहिं अली उथियो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली के सॾु कयो पंहिंजे पाक हथन मुबारकन सां चेले में सुंदरो बधियो ऐं हथ में अली के तलवार मुस्तफा ॾिनी पाण फरमायूं ऐ अली वञो मां तोखे अल्लाह जे हवाले कयो आहे हाणे तवज्जो सां ॿुधो जेॾीमहिल हज़रत अली उल मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम तलवार खणी करे अमर बिन अब्दे बुद जे साम्हूं विया हो वॾो अरबन में मशहूर हुयो जीअं ई अलीअ जे मथां नज़र पयसे अलीअ खे सुञातई अली के सुञातई अली साईं के चयई त मुंहिंजा तुंहिंजे बाबे सां भला तालुकात हा मुंहिंजा तुंहिंजे बाबे सां तुंहिंजे वालिद सां भला तालुकात हा उन जे करे तूं मुंहिंजो भाटियो आहे मां पंहिंजे भाटे खे क़तल करणो नथो चाहियां जेॾीमहिल अमर बिन अब्दे बुद इहो मौला अली साईं जे साम्हूं जुमिलो चयो त मौला अली छा जवाब ॾिनो पाण फरमायूं हेॾऊं होॾऊं जूं ॻाल्हियूं छॾ मुंहिंजे साम्हूं ॿियो न रसूलुल्लाह जो दुश्मन बीठो आहे न करे मुकाबलो कर हुजूर जा सहाबा फरमाइन था रसूलुल्लाह जे गुलामन लिखियो आहे रिवायतुनि जे अंदर अचे थो जेॾीमहिल अमर बिन अब्दे बुद मौला अली सां मुकाबलो कयो आहे न ही मंज़र ॾिसजो मुकाबलो कीअं थियो तलवार में जाते मुकाबलो हले थो उते एतरी त ड्राब हुई एतरी त मिट्टी उथी आहे एतरी त दज़ उथी आहे न अली तो ज़ाहिर थे न अमर बिन अब्दे बुद ज़ाहिर तो थे फकत तलवारुनि जो आवाज़ तो अचे कुछ टाइम खां बाद में जॾहिं तलवारुनि जो आवाज़ ख़ामोश थी वियो सहाबन चयो असां परेशान थी वियासीं अलाए छा थियो एतिरे में अंदरां आवाज़ आयो नारे तकबीर अंदरां छा आवाज़ आयो नारे तकबीर सहाबन जेॾीमहिल अलीअ जे आवाज़ में नारो ॿुधो सहाबा उथी बीठा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो मंज़र हुअं बि बीही ॾिसनि पिया पोइ जेॾीमहिल अली उतां ज़ाहिर थियो
अलीअ जे हिक हथ में तलवार आ, बे हथ में अमर बिन अब्दे बुद्ध जी मुंठी आ। मौला अली साईं जन उन काफर जी मुंठी पंहिंजे हथ में खयूं था अचनि, अचे मुस्तफा जे कदमनि में उछलायूं। उन वक्त मुस्तफा हजरत अली के फरमायो इन्नहु मिन्नी वाना मिन्हु, ऐ अली तू मां मोहम्मद मां है, मां मोहम्मद तो अली मां अली। इयो अलिया, इयो अलिया नारे हैदरी, आशिकन वारो आवाज नारे हैदरी, नारे हैदरी, बैयत मते नारे हैदरी। मुर्शिद हुसैन, रहबर हुसैन, हादी हुसैन, हक जो हुसैन। सुभान अल्लाह। तवज्जो कयो तो तव्हांखे अलीअ जो शान हदीसुन मां ॿुधायां। महबूबन अली के कीअं सहाबन के ॿुधायो आ, महबूबन अली कीअं पंहिंजी उम्मत के ॿुधायो आ। मुंहिंजा प्यारा अज़ीज़ दोस्तो, मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे सहाबन के मुखातिब थी करे पाण इरशाद फरमायो, पाण फरमायो त जेकॾहिं तव्हांखे दुनिया में हज़रत आदम जो इल्म ॾिसणो आहे, मुझे महबूब फरमायो तो मन अराद अन यंजुर इला आदम फी इल्मिही व इला नूहिन फी फहमिही व इला इब्राहीम फी हिल्मिही व इला यहया बिन ज़करिया फी ज़ुहदिही व इला मूसा फी बत्शिही फलयंजुर अली इब्न अबी तालिब। तर्जुमो ईअं न कंदुमि, हथ मथे खणी नारे हैदरी। आखिर आखिर ताईं सभिनीनि जा हथ मथे हुजनि। नारे हैदरी। मुझे महबूब सहाबन के फरमायो, छा फरमायो? पाण फरमायो त जेकॾहिं तव्हांखे आदम जो इल्मु ॾिसणो आहे, जेकॾहिं तव्हांखे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी समझ ॾिसणी आहे, जेकॾहिं तव्हांखे इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो इल्म बुर्दबारी ॾिसणी आहे, जेकॾहिं तव्हांखे ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो हज़रत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़ुहद और तक़वा ॾिसणो आहे, ऐं मूसा अलैहिस्सलाम जी ताक़त ॾिसणी आहे, पोइ ॿिए हंधि न ॾिसो रब करीम ये सभई खूबियूं हज़रत अली में रखियूं आहिनि। ये सब खूबियूं कंहिंमें आहिनि? नथा ॻाल्हायो न, थकी पिया लॻे थो। अञा त इंतज़ार आहे सोने जो। तव्हांजी बैटरी चार्ज पोइ थींदी, छो जो असां तव्हांखे डायरेक्ट करंट मिले थो हुसैनाबाद मां। सुभान अल्लाह। ओ जणी मलन मुझे महबूब मुर्शिद करीम जा नूरानी शहजादा हिते तशरीफ फरमा थींदा, हीअं जो नज़र फरमाईंदा त सब जा बेड़ा पार थी वेंदा। मुझा प्यारा अली दोस्तो, हजरत अली ॾाढा चओ सुभान अल्लाह। एतिरी सुभान अल्लाह ते थोरे ॿुधाईंदो साईं, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हजरत अली उल मुर्तज़ा जी ही अज़मत ऐं शान आहे। माण्हू तव्हां असांखे अक्सर करे चवनि था ऐं चवंदा रहंदा आहिनि त बाबा तव्हां अली जो घणो ज़िक्र कयो था। अब चवंदा आहिनि न अक्सर करे अली जो घणो ज़िक्र कयो था। अब छो न अली जो ज़िक्र कयूं? ज़िक्र हो अली ने इबादत, छो जो अली जो ज़िक्र करणो इबादत आहे। असां त अली जो ज़िक्र इबादत समझी करे कंदा आहियूं। मुझा प्यारा अली दोस्तो, इंतजार जूं घड़ियूं खत्म थियूं थियनि, हाणे आखिर में हैदर जो नारो लॻे। हाँ हैदरी आयो न, सब हैदर जो नारो लगायो। हैदर 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 हैदर।